शहजाद नाम है इनका। ये जो टोपी वाले यहाँ खड़े भाई, ख़बर शामिल कयूं था कराची मां। सलमा कलीम जी रिपोर्ट मूजिब कराची UC 13 मोहम्मद शाह नॉर्थ कराची में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सेंटर ते अवाम लाइ न पीअण जो पाणी, न ई छांव जो बंदोबस्त, ॿियो वरी डिवाइस होल्डर पारां औरतुनि जी तज़लील, फिंगर न लॻण ऐं सिग्नल न हुअण जो जवाज़ ॼाणाए औरतुनि खे ततल उस में ज़लील कयो पियो वञे। जॾहिं त 15 ॾींहंनि खां मुसलसिल ईंदड़ औरतुनि ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिन कहर जी गर्मीअ में सुबुह जो 8 बजे खां वठी शाम जा 5 थी वञनि था, जेकी बिल्कुलु मुस्तहिक यतीम बेवा औरतूं आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु रुलायो पियो वञे ऐं मनपसंद औरतुनि खे रोज़ पैसा मिलियो वञनि ऐं असांखे सिर्फ़ु चकर पिया आणनि। ईद मथां आहे, बचड़नि लाइ कपिड़ा ऐं ईद जो राशन वठिणो आहे, पर हिते सिर्फ़ु फिंगर न लॻण ऐं सिग्नल न हो लॻण जो बहानो करे रोज़ मोटायो थो वञे ऐं उन्हनि औरतुनि खे ॾिनो थो वञे जेकी हिननि जे मनपसंद आहिनि। असां सिंध हुकूमत खे गुज़ारिश था करियूं त असीं बेवा, ग़रीब, यतीम औरतुनि सां इंसाफ़ कयो वञे, डिवाइस माफ़िया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे डिवाइस होल्डरनि समेत ऐं ॿिए अमिले खे औरतुनि जी इज़त एतिराम मुतलिक़ सम्झायो वञे त जीअं कंहिं ग़रीब, मिसकीन, बेवा, यतीमनि जी बददुआ खां बची सघनि।